ठीक है, आवाज नाम की है? असा नाम चैनू। अब यहाँ आप कौन हो? मेघवाड़ हूँ। किथला हो? गोठ असा जो धर्म है। धर्म रिवेरी जी जी तालको इस्लाम कोट। जी आओ। केड़ो मामलो खणी आया हो? मामलो छोकरो असा जो गिरधारी कंपनी में माराण उहे करे मामलो खणी आया हूँ। केड़ी कंपनी में? ब्लॉक 2 में। ब्लॉक 2 में कोयले वाले? जी आओ। जी हो। ये की मामलो पेश आयो थोड़ो सुनाओ वाला। मामलो 2 साल अग में कम करतो हिना महीनो एक छुट्टी दिना गई थी। केड़ी कंपनी में तो ये मैंने खबर है? ब्लॉक 2 में। ब्लॉक 2 री कोई कंपनी वगैरह ये खबर कौन है? थरनावाद। हलो ठीक है, अभी गलो थरनावाद में रात हो पछे वह मोकल ॾिनी। जी हो। और छोकरे नाम की? गिरधारी नालो है। गिरधारी भी जी आओ। जी हो। पछे आयो गोठ। जी हो। गोठ आयो तके खां पछे 15 नी घर बैठो रो। जी हो। घर खां पछे नारू मंगायो। नारू तीरथ ये कौन है? मेघवाड़े सलाम कोडो नारू सलाम कोडो तीरथ है अपन तड़ो। जी वहाँ मंगायो तो गाले 20,000 रुपया पगार ॾिसां। वो तो कंपनी में काम करता? वहाँ अंदर मैंने होटल है ब्लॉक 2 में? ब्लॉक 2 में जी हो। होटल है तो उहे ते राहतो तो मैंने कहंदा असां 20,000 पगार ॾिसां असां वटि छोकिरो रहे जिन कंपनी खुली तने भले कंपनी में जा कम करे तेसीं असां वटि रहे। जी त 10 तारीख़ रो माना छोकिरो सुबुह 8 बजे वहाँ दाख़िल थियो है। 10 तारीख़ रो रहियो वहाँ वटि 11 रो उथ रहियो 12 रो 9 लगे 20 मिनट जा 30 मिनट माना उहे त असां मोबाइल ज़रिए मैसेज आयो त माना माण्हूअ कहंदे गिरधारी नाले माना ख़ुदकशी कई है। ख़ुदकशी कई है त कंहिं खां पछे की थियो त छोकिरो मां एक मिनट काका अग में आवा छोकरो उत कितो वक्त रहियो? 2 साल। 2 साल कोयला में? जी आओ। अच्छा ये मैंने 2 सालों पछे मोकल ते आयो तो? मोकल ते आयो तो 2 साल उत केड़ो काम करतो? सुईपुरी रो कम अच्छा करतो। सुईपरी काम करतो। जी आओ। सही। मैंने सुईपुरी रो कम करतो वहाँ ॾिनी चीनीअ छुट्टी। जी होए। छुट्टी ॾिनी पछे आयो घर तंहिं खां पछे मंगायो नारू ऐं तीरथ। जी होए। नारू ऐं तीरथ मंगायो त ॻाल्हि इहा त वो असां मोकल करे आयो तो या मैंने मोकल करे आयो। मोकल करे आयो? जी हा मोकल करे आयो। अच्छा मोकल करे आयो तंहिं खां पछे त घरे आयो माना 15 ॾींहं वेठो तो 15 ॾींहं नारू ऐं तीरथ कयो त असां होटल ते माण्हू खपे थो ॿाहिरि वारे लाइ। जी होए। त असां वटि ड्यूटी करे 20,000 रुपया पगार ॾिसां। जी होए। 20,000 पगार ॾिसां उहे त असां 10 तारीख़ रो छोकिरो अंदरि मोकिले ॾिनो। जी जाए कमु करियां त 11 रो उथ 12 रो माना 9 सवा 9 रे टाइम ते माना मोबाइल ज़रिए ते मैसेज आयो त माना गिरधारी ख़ुदकशी कई है। जी होए। तक़रीबन छोकिरो मुंहिंजो चंदर नाले आहे उहे न ख़बर पई त तक़रीबन 10-12 मिंट जा अहिड़ो टाइम तो उहे त माना छोकिरे खे ख़बर पई त गिरधारी ख़ुदकशी करी आहे त छोकिरो जे आवे सरज़मीन त छोकिरो ज़मीन ते पट ते वारी में पियो आहे। जी वारी में पियो आहे तने हुआ न ढोड़ाए छोकिरे ना परे ढोड़ा कढी छॾियांदे। वो छोकरे अंदर आने या उते कम करतो कंपनी में? वो थरनावाद में कम करतो। अच्छा ये हफ्ते में कम करतो वो थरनावाद में कम करतो। अच्छा भाई सुईपुरी को कम करता। अच्छा भाई मैंने सुईपुरी के हिसाब से कम करता ऐं की थियो पछे त छोकिरे जने जांचा दे तने कहंदे तुंहिंजो भाउ गिरधारी अचे। हा गिरधारी तुंहिंजो भाउ आहे तने छोकिरो माने उन डोड़ाए कढियांदे मंदल गच पंध जा छॾियांदे उते जा बैठो। पुलिस सलाम कोटरी आई तक़रीबन इलाही पंध जने आई तने कहंदे तेल फूटे गया नारूरी होटल ते जाए मानी खाधांदे छोकिरे जी सरज़मीन ते माने गया ही कोन। अच्छा हाँ पट ते पियो तो छोकिरो सरज़मीन ते गया ही कोन। तंहिं खां पछे माने असां ख़बर पई त असीं निकितासीं 12 बजे गेट ते आयासीं रड़ी करे करे थकासीं। 4 बजे लाश निकिरो। लाश गाॾी अॻ में जा आयोसीं गाॾी मां वेवटा मटा ॾे पर मन नेठ भॼाई जा पछे रड़ी ना करे छोकरा अंदर पासी कादा ने आवाना सुना दे आवाना अंदर छड्या ने कंपनी अंदर छॾियां ना आहियूं। अभी ज्वाइन किया था सरजमीन ते क्या? सरज़मीन ते 15 ॾींहं खां पछे माने असीं गया था। अच्छा ना उहे टाइम बर वक्त कोन गया आवाना अंदर को छड्या ने? अच्छा गेट अंदर ढरण ही कोन ओ इलाही पंध माने परे विचारे छॾियां। अच्छा हाँ वेझी में आणे कोन। सही। पछे की थियो पछे असीं निकितासीं रक्शो हिकु असां न मिलियो उहे से गयासीं 4 साढा 4 ते लाश ॿाहिरि कढियांदे माना जाए पुगाऊं असीं अस्पताल ते छॾे भॼे ते गया सलाम कोट में? सलाम कोट में तॾहिं उत भील छोकिरा था 2 टे
रिश्तो ही कोना तो वीचारा मैंने वो मरीज रे हिसाब से आया हुआ घोड़ा घोड़ा करे कहते बाबा ये लाश छॾे जाओ था न पी न मां न मां केर माण्हू कोन की केला था छॾे जाओ पछे हुआ ज़बरदस्ती मैंने रोकाए तंहिं खां बाद असीं पुगासीं दुनिया उहा बिरादरी हाणे पुगी तंहिंखां बाद तक़रीबन सॼो ॾींहुं असां रड़ी करे पर कई ॿुधी जेको असांजी सुठे नमूने ॿुधाए जेको असांजो हक़ सच जी ॻाल्हि करे कंहिं बि कोन कई। अच्छा पछे की थियो त राति रोज़ 10-11 बजे माना ये MP MLA कुल हाणे जॾहिं गॾु थिया तॾहिं की करियां ते आपत में सलाही करे माना ये जोई ठाहे तक़रीबन बीटा माना हेठां ते त कंहिं कई नमूने त माना पोस्टमार्टम कराऊं। जी जॾहिं पोस्टमार्टम अॻु में असां छोकिरो मुंहिंजो भाउ तो विशन नाले चांदो नाले हाणे पहुतो तॾहिं कहनि बाबा फोटू असीं जेसीं वीडियो भरिसां छोकिरे तंहिंखां बाद जी जॾहिं छोकिरे जॾहिं वीडियो भरियां ते बाक़ाइदे मुंहुं ॿधो पियो बाहीं ते धकु आम सामा पासां ते धकु सीने ते धकु मुंहुं छिके ॿधल सभु ॻाल्हियूं निशान इहे सॼे ॻाल्हियूं आए त हींअर ॿुधो बाबा इहे की ॻाल्हि आहे कहंदा बाबा हवन सभु कुझु माना इहे ॻाल्हियूं असीं ॿुधासीं जी असां न को बि ॻाल्हि कोन ॿुधाईंदा ठगी करे क्या क्या MP ME आया था बाबा MPO हिकु रावल छोकिरो राहू खटूमल छोकिरो। खटूमल राहू ज्ञानचंद भूरल शाह जी ऐं ये टेई धुरियूं जेको अथई इहा मतिलबु माना घुमाए सुमाए मतिलबु लाश मां जो धरती दाख़िल कराए छॾियो। अच्छा धरती दाख़िल कराए कहंदे सभु कुझु करे ॾेसां पछे की तो सुगुरू माना पूरी माना NC लिखे थाने ते ॾिना ते कहंदे बाबा इहे न माना गुमसुम करे छॾियो माना इहे न अॻिते माना हलणु न ॾिया पर असीं अनपढ़िया था बेसुता सम्झिया कुझु कोन माना महीनो असीं हलियासीं कोन कई माना असांजी ॿुधी न को रावल आयो न को न ज्ञानचंद आई कंहिं बि माना ईअं कोन ॿुधो त माना हींअर मिसकिन बचो मरे पियो आहे अॼु तक ताईं अॼु 9 महीने खां 9 महीनो चालू थियो तंहिं विच में मैं मिसकिन 5 महीना सलाम मिठी शहर में जो माना घोड़ा घोड़ा करे कोर्ट में बि मुंहिंजी कंहिं दान न ॿुधी अवां वटि माना हुते ताज़ियत ते आया था बेसण आया था केर बि माना इहा में बेसण कोन आहे चङा ज्ञानचंद साहब न को ज्ञानचंद न को फटूरो छोकिरो आयो न को भूरल शाह केर कोन आयो साईं फ़कीर साहब आया था जी वाह ऐं नालो कोन आहे पियो हलो ठीक है लजपत सुराणी जी माना भील तो माना बीजी क़ौम रहो तो तॾहिं पास हिंदू भाई तो वो असां बेसण लाइ करे आए ये असांजा क़ौम रहा था असांजो लाश न माना लिकाया ते तॾहिं बि असांजे अंगण ते कोन आया अॼु तक तो अवां ने की कया वो तो मुतमिन कहिड़े नमूने करिया दे कहते असीं सभु कुझु करे ॾेसां कास माना पूरा असां जी कास करसां पर माना पुराण त ठहियो माना का ॻाल्हि कोन असांजे लाश लिकाए छॾिया अच्छा उते CCTV लगल कैमरा ही लगल को आहे ने साईं सभु कुझु आहे त उहो माना कोई ॾसे ई कोन था अवां ने कया दे सरी असां न ॿुधाए ते कहंदे बाबा ये वीडियो भरियल आहे पोइ कैमरा ते आहे सभु ॻाल्हियूं आहे उते साईं कंपनी में माना हिकिड़ी टामेरी ज़रा हिकिड़ी तंत जाती हो कैमरा में ॾिसी आई मुंहिंजो पुटु जे करे घणी एॾो जोदो कयो उहो माना कैमरा में कीअं कोन आयो अच्छा पचा अवां ने की कया हमें कैमरा वेमरा की कोने कुझु बि कोन आहे हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे 4 तालका टूटनि तूं वञी घुमो वञी कुझु बि कोन करे सघंदे हाणे असांखे छा कंदे तूं अच्छा साईं मिठी बि तक़रीबन असीं 5 महीना हलियासीं कुझु बि माना न को जज सुणियो न को वकील सुणियो न को कई माण्हू न को MP MLA कोन सुणियो हिते केना वकील ठाहियो मिठी में भेरू वकील अच्छा भेरू वकील करियो पैसा लियांदे सॼे जेको आहे से अवां कितनी फी ॾिनी भेरना ₹1 रुपया अच्छा ₹1 रुपया असां फी पिने सिने माना ॾिनीसीं तॾहिं बि माना असांजी ॻाल्हि कोई कोन सुणिया अच्छा तो वहाँ सुमरी फिर वहाँ पैसा ॾिना अथव त उहा साम्हूं डॉक्टर जेको वाणियूं आहे जी उहो ये आपत में मतिलबु मिले मतिलबु झूले कहंदे इहा न हला पियो अॻिते माना केस हलणु मथां ॾेई हाँ हलणु न ॾेई माना पैसा ॾे मुतमैन करे छॾिया त वकील मुंहिंजी कोई ॻाल्हि कोन सुणिया अच्छा पछाड़ी में माना की थियो तने इहा जवाब ॾिनो तॾहिं ग़रीब तो पिने छॾे फोड़े करे नेठि जाए हाई कोर्ट पुॻो जॾहिं हाई कोर्ट में जॾहिं पुॻो तॾहिं बि पुठियां लॻा पिया आहिनि को बि माना अॻिते वात हलण लाइ ॾे कोन था ना साईं चए ना मल अवां जे गांव रो नाम है धर्मराव है ना जी आओ असीं अच्छा वसंत अवां गांव रो है ना वकील वसंत थरी जी आओ अवां सपोर्ट भी जी को करया दे साईं न साईं सपोर्ट जी ॻाल्हि हो माना सुणण लाइ तयारु कोन सुणसे की के माने कुझु बि कोन कनि असीं की करा असांजी माना असीं विझाई कोन कनि
अभी गया था साईं वटि? हाँ बिल्कुलु गया, असीं गया था, मुंहिंजा भाई गया था, सभु ॻाल्हि ईअं न माना असां कयोसीं। अच्छा। हा असांखे कई नमूने असांजे भले महिरबानी करे। बाक़ी दयालचंद गुलाब जो छोकिरो आहे, जी वसंतरो पालको आहे, जी उहे न सभु ख़बर आहे, उहे न उहे कहंदे बाबा ॻाल्हि आहे त मुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे, मुंहिंजो उस्ताद आहे वसंत, हूं जे कुझु करे सघां थो त मतिलबु माना उस्ताद कासे जी ॻाल्हि तूं क़ौम ते तूं मतिलबु केला तो ख़िलाफ़ करे। और साईं ना कयो फी वग़ैरह ॾियां था? सभु कुझु कयोसीं, उहो सुणण लाइ तयारु कोन्हे, हथु ॾियण लाइ तयारु कोन्हे साईं। हलो ठीक है, अॻिते की थियो? साईं हेठि हिन केस कित पहुतल है? साईं हाई कोर्ट करी असां। हाई कोर्ट करी है? जी हाओ। अच्छा, कॾहिं? तक़रीबन माना 3 महीना थी गया। 3 महीना थी गया। जी हाओ। क्यों वकील ठाहियो है? अली हसन। अली हसन चांडियो? जी हाओ। जी है। हे उहे न ठाहियो आहे, वकील करियो आहे, त उहे न माना पुलिस बि आई आहे, माना 2 टे धुरी आहे, हाज़िर बि थिया आहिनि। जी। पर जेको खूनी जेको नारो ऐं तीरथ जेको सरज़मी त माना की आहे मैंने उहे ॾेई कोन था, जेको पुलिस तेड़ी थी आहे वरी जेको। अच्छा, माने एक नारू एक नारो एक तीरथ। अच्छा, ये बिने माने आवा केस में ईअं आवी मेन माण्हू सम्झो था? असांजा मेन माण्हू असां वटि रहिया ई हिते माना ॾिनूं ईअं ना तो मारिया ते ईअं आहिनि, लिखे पिया फिरनि त मारिया ते ईअं आहिनि। या उते कंपनी वारे अंदर गई को मारियो ने? साईं मारे ये आपे ज़ाहिर करसे हणा उहे न माण्हू ॾिनूं त उहो ई ज़ाहिर अच्छा, करे। ले आवा त माने ये किया था कहे असी माने रखा था माने नौकरी जा? हाँ, नौकरी ते रखा है था। अच्छा, पछे जे कंपनी वारा मारिया था त ये ही जिदे से है साईं। सच्ची ये सुनाया कि वाह सची हकी हकी जेका बात है सुना से राह तो यहाँ वटे? रात तो यहाँ अच्छा, पगार ते तेड़े पे गया, गाली सब उमाड़ दे दसे हो तो माण्हू फलाणे मारियो या उहे जगह ते रहियो त उहा ई मारियो से। सही। हाई कोर्ट करण खां पछे जी 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 साईं हाई कोर्ट करण खां पछे 2 टे सुनवाई थिए, तंहिंखां बाद मने हण आयासीं ॻोठ, असां 2.5 महीना थिया आहिनि। जी भाई। ॻोठ में आयासीं, नारू ऐं तीरथ मतिलबु माना ईअं ई करियां थिए त माना माण्हू उते ई असीं रहूं था सिंगारे ॻोठ में। नूरेरा नूरो सलाह वरवाई जी लंज रहासीं हारियां। जी हारी मुंहिंजो तो छोकिरो मरे गयो दीवान नाले, जी अॻ में उहे न दॿायां ते की करियां ते उबता सुबता कर्ज़ लिखे माना मारियां ते ओके ना? दीवान मुंहिंजो छोकिरो जेको हारी तो यारो, अच्छा, वही यहाँ वटा तो? उहो यहाँ वटि सागिया वटि? सागिया वटि विंझे वारा वटि, विंझो ऐं नूरे वटि। अच्छा। उहारी अर्दली में नंढड़ा बच्चा वेठा ऐं असीं तेड़े आया आहियूं भई जी वाह वाह। नंढड़ा ये बच्चा तेड़े आया आहियूं, उहा सां गॾु असां पे कमाए, मुंहिंजे छोकिरे पे कंपनी में कमु करियां उहे हिसाब सां असीं रहियासीं पे। हेड़ा उहा ई करियां ते माना दसे बुछड़ो करे माना फांसी ॾे, माना बच्चा मुंहिंजा माना डोड़ाए घर में जी केना आवा ना चए ना मलना? जी असां न मारियां ते, असांजे ना चइनूं, असां न मारियां ते की त फांसी ॾे टंगिया ना ते। मुंहिंजो पोतड़ो नंढड़ो હતો छोकिरो माना दीवानो उहो भेड़ो હતો, उहे छॾायो घोड़ा घोड़ा करियां ते मां आई बोबारी आई त रड़ी करियां थी कहंदे ॻाल्हि असां मिसकिन ॾोह कॾो करे असां वटि कमाइण वारो ॿियो कोन्हे, हे अॻे मारिजे गया ॿ मारिजे गया, टीजो ए ई था मारे ॾियो, पछी असीं कहिड़े जा असांजा निंडिया बचा आहिनि। पछी कहंदे अहिड़ा असां अॻे खून लोड़े छॾिया, विजय कयो त अहिड़ा खून असां अॻे लोड़े छॾिया, टीजो ए ई लोड़े छॾिसां। अच्छा। हा पछी असां ने डोड़ायां ते, पछी असीं रोड ते रड़ी करता करता असीं शहर पुगाऊं। शहर वाकई अभी सच सुना था या को कुछ मिलाव करो पिया? साईं हेक टकेरी रज़ी अल्लाह साईं ना भगवान ना हाज़िर नाज़िर समझे कहो पिया? असीं हेठि मथे ज़मीन न जोए बचड़ा पासे में वेठा कसम नाम है त बात मैंने सीधी सुनाऊं था, ये में कूड़ टकेरो कोन है। अच्छा। मैंने असीं घर असां डोड़ाए कढियां ते असीं आयासीं सलामकोट में 3 ॾींहं दाख़िल હતો। जी भाई। इलाज करायो, पुलिस ने एप्लीकेशन लिखे ॾिनी त पुलिस माने ई ॼाणियां थी जहिड़ो ख़त आयो। अच्छा। पुलिस गई सरज़मीन ते उहा वटि मिले, वापसि आई त मतिलबु माने जहिड़ो ई त माना उहा ख़त लिखे ॾिनो। अॼु 2.5 महीना थिया पुलिस वटि माना अॻो पछो थिए बीचे रहियो, पर उहा माण्हू हाणे ईअं कोन कहंदा बाबा हुन मिसकिन से अवां नाजाइज़ी छो कई। सलामकोट वाली पुलिस? सलामकोट वारी पुलिस मतिलबु माने अॻ में गिरदारी जे तरफ़ां ई माने कुझु कोन करियां थी, ए छोकिरा हेड़ा मिना मारियां थी, उहो त माने भले करे अनॾिठी, ए त मुंहिंजे रूबरू जी ॻाल्हि आहे, से बि माने मुंहिंजी को बि कोन ॿुधां थी। अच्छा। सॼी पुलिस जी चालबाज़ी आहे, सॼी जिकाई करे थी से पुलिस करे थी, मतिलबु ये लिकाईंदी आहे सॼी पुलिस जी ॻाल्हि आहे। अच्छा। अॼु बि माण्हू माना के न ॿधण लाइ या हक़ सच करण लाइ माना पुलिस सलामकोट माने कुझु बि नथी करे। ये जॾहिं मामलो थियो तॾहिं एहतजाज करण तो जाम आया था, सॼी खलक आई थी, पूरी थर उथली थी।
साईं सॼी ख़लक थी घोड़ा घोड़ा करें तो एपिया एमएलए जेको आहे से वो दुनिया मथां मतिलबु वो माना जी कहें वो माना करेगी असां मतिलबु माना बेसुरता ठाहे छॾियां ते असीं मटका बीठा था पची माना जी वणियो हू पे करियां ते पछाड़ी जाने खून लोड़े लाइ मां जे कुटुरी फाता ते को आया आहिनि अच्छा 9-10 महीना थिया अॼु ताईं माना रोडां ते फिरां पियो देखसे काथे काथे बड़ू हले पियो अच्छा माना हिते कदर 5 रुपया केड़ भाड़ो मंगांदो त हिनखे न ॾिजा હવે કી તા સમજો ગિરધારી ઉતો વાકે ખુદકશી કર્યા ને યા એને કુટી માર્યા દે દો साईं वो कुटियो मारियो गयो है मोह बधो पियो है आम सामा सीने में धक पिया है छाती ते धक पियो है बाही में धक पिया है हीअ जगह ते धक है हीअ जगह ते बि धक है हित बि धक है हित ऐं रंडू से जेको ॿधां दे हथ ॿधल से वो इके हणिया दे इकियां दा खली बि लही गई अच्छा हथ बदल हंदा हथ ॿधल है बाक़ाइदे मतिलबु माना ये ॿधल है बिल्कुलु ॿधल है अच्छा मोह जेको आहे से उहा निज जी ॿधां दे है थी सफ़ा माना निशान ते गया जी ब्लेड से वठो ई निशान सजा ते गया अच्छा मोह ॿधल है बिल्कुलु ऐं मणको जीअं तो माने ख़ुदकशी करे तो माण्हू ॿुधाइनि था त ख़ुदकशी करे तो पहिरीं पहिरीं वारो इंसान हो मणको टुटे जा थो पेशाब रो निशान ठहे थो काकूस रो निशान थिए इहा में का शइ कोन थी मणको को पेशाब रो निशान को काकूस रो ने को का शइ कोन मणको टूटल कोन હતો कुझु बि कोन थो हलो वो डॉक्टरे पोस्टमार्टम रिपोर्ट साईं डॉक्टरे मतिलबु पहिरीं कहंदे सभु कुझु ॾेसां पर जॾहिं कोयले जा एपीआ एमएलए ऐं नारू वारा इहे सभु जॾहिं लिके जॾहिं मिलिया तॾहिं सुबुह जो 9 खां पछे माना सभु फिरी गया अच्छा की कया ने पछे પછી कहंदे बाबा ये खुदकशी कई आहे तूं माठ करे बेपरवाह थी तुंहिंजो मतिलबु सभु कुझु करे ॾींदासीं तूं माठ कर माना का ॻाल्हि कोन्हे असीं एप्लीकेशन लिखी ॾियूं था पुलिस ॿधे थी असां न ई ॿुधाईंदे असां न ख़बर कोन्हे त उहो एनसी लिखियासीं त बाबा जांच में पूरी एनसी करे छॾियो बाक़ी सिकी न लिखिजा अच्छा नालो कहिड़ो कोन लिखियासीं माना उहे लिखे ॾिनासीं त पुलिस मतिलबु असां 1.5 महीनो हलाए थी पर असांजी सुणण लाइ केरु माण्हू तयारु कोन्हे पछे वो रिपोर्ट आयो सन रिपोर्ट कई वाला साईं रिपोर्ट माने कुल लिकाए छॾिया डॉक्टर लिकाए छॾी कोई रिपोर्ट आवा न को ना दे कोई रिपोर्ट कोन डॉक्टरे लिकाए छॾी डॉक्टर ज्ञानचंद राव मतिलबु माना ईअं सभिनी मतिलबु माना उते ई जेको टाउन काउंटी चेयरमैन ईअं सॼे मिले आपत में माना सॼी गुम करे छॾिया अच्छा हे उहे करे असीं घोड़ा घोड़ा पिया करण कोई असां मिसकिन वारो अदालत कोथी थी है अॼु घर में जो रली बि कोन रही है आख़िर में पुटु मरे गयो हेक मोह बीजो उहा जॻह ते मरे गयो माना केरु बि सुणे कोन थो अॼु बच्चा हले रोडां था फिरां पियो माण्हू 5 रुपया भाड़े ॾियण लाइ बि माण्हू तयारु कोन्हे बच्चा मुंहिंजा बुख था मरे एपीआ एमएलए घरे सुता आहियूं माना किरोड़ूं रुपया जुड़ियल खाए ठठ करे सुता हूं मिसकिन रोड ते पियो हलां अवा गिरधारी लाश ना सही नमूने अवा खुद अवा माने आप जोयो तो असां आप ख़ुदि जोयो भाई पता ना फेराए करे ई जोयो तो चेक करियो तो मणको टूटल है कोन है कुझु बि टुटल कोन्हे अच्छा हा डॉक्टर सतार जेको आहे लंजो जी ओ बाजी कुरान हिकिड़े बचे रो धणी सुबुह आहे डॉक्टर से जॾहिं विड़ियो गाड़ी न दे अच्छा कहंदे बाबा ॻाल्हि इहा त छोकिरे जी ख़ुदकशी कोन आहे अवां ख़ुदकशी छो लिखी आहे कलाक खां पछे उहे न घुमाए अंदरि जॾहिं सभु जॾहिं गॾु थिया त उहे कहनि भई मूंखे ख़बर ई कोन्हे भई का ख़बर ई कोन्हे असां आप जोयो मुंहिंजा बिरादर जोयो अज़ीज़ जोयो हर माण्हू जोयो त मणको जीअं आहे उहो साबित साईं ख़ुदकशी करे थो हीअ जॻह ते थी सघे जी हीअ जॻह ते ख़ुदकशी कई थिए माने जॻह ते ठही बूट रो कशो जेको आहे धणी इतो बूट रो कशो आहे जी इतो बूट रो कशो उहे में जेकरो वण रो गूंड जाइ खां अंदरीं पासे ॿाहिरीं पासे साईं माने ख़ुदकशी की चढ़े सघे थो की करे सघे थो अच्छा ॿाहिरीं पासे टार ॿाहिरीं पासे उहे त की मथे माण्हू चढ़े सघे थो उहे त ॿिए की वधे सघे थो त कंहिंखां बिना 2.5 फुट रसी बूट रो कशो उहे में की माने ख़ुदकशी थी सघे वो त रसी अहिड़ी आहे जेको माना ॿधण साण जे टरे आहे एॾो माण्हू में वधण जो कंद सॼो टुटे जाए अच्छा हलो ईअं बीजा को मामला को आता नहीं जो नारू ऐं या जेको आहे तीरथ नाम खणो पिया कॾहिं विड़ाणा ऐं झेड़ा झगड़ा बीजा थी चलो या अहिड़ो को मामलो हो साईं झेड़ा झगड़ा वारी बात ए 2 नंबरी माण्हू आहे अच्छा ए माण्हू नारू ऐं तीरथ जेको आहे 2 नंबरी माण्हू आहे अच्छा हा ए माण्हू आहे साफ़ सुथरो सम्झे गया अहिड़ो न मोबाइल वटि जी सादो सुधो माण्हू હતો न मोबाइल न बीजो ये साफ़ सुथरो હતો ये कई न कई माना बहाने ते ईअं मारियो आहे त ईअं को माना 2 नंबरी कमु करियो आहे उहे हिसाब से न जाइज़ ये छोकिरे से ज़रूरु करी है तने माना ईअं मारियो आहे जिन त
कोन मारिया जी के न ख़बर न पए खबर न पए अहिड़े तरीक़े से ईअं मारियो आहे। कहिड़ा ॿ नंबरी आहिनि की करी की था साईं हे ॿाहिरियूं कमु करे था 12वीं लेवल साईं कमु करे था। माने मतिलबु कीअं थोरो सम्झाओ भला सम्झाओ मतिलबु ऐं सिधो मीडिया ते असांजी ॻाल्हि सुणूं था माना कीअं त माना चरण पीअण ॿाहिरि माल जा थो चरे पी आहे थो इहा बि माना सम्झ वारो माण्हू आहे त माना उहो चरण पीअण जो कमु करे थो। अच्छा सही सही हमें चइने मतलब की मुतालबो की थियणु खपजे साईं मुतालबो आहे त मैं मिसकिन से ज़ुल्म थियो आहे ॿ ज़ुल्म थी गया आहे। हिकिड़ो मुंहिंजो घर सॼो लुटिजे गयो बचारा टपड़ खजे गया माना रुले गया तंहिंखां खां बिना मुंहिंजो निकिरो मारिजे गयो खून लिके गयो माण्हू जेकर उधणी खूनी जेको हिते घरे सुता पिया आहिनि ऐं पीउ वरी माउ ऐं नंढड़ा बच्चा ऐं वरा पीउ जेको काको जेको वरा भातरी जा से रोडां ते रुले पिया पग पुराणा जुती बि पग में कोन्हे उहे मैं मिसकिन ला मतिलबु को बि अदालत करणु घुरिजे अदालत थियणु खपजे खपजे त मैं मिसकिन ॾोह करियो त इहो माना हक़ सच ज़रूरु थिए। अब हाई कोर्ट करिए हाई कोर्ट में अभी मैंने की अवना लगे तो इंसाफ मिल से अवना साईं इंसाफ ला ॻाल्हि आहे त इंसाफ API में ढेरी कोन था ॾियनि की मिसकिनो थी से कितनी सुनवाई अवा ॾिनी है असां 3-4 सुनवाई आहिनि 4 सुनवाई ॾिनी है जी हा साईं अली हसन माण्हू ना सुठो आहे माने कुछ न कुछ साईं अली हसन माण्हू सुठो आहे करे थो सभु कुझु आऊं करे सघां थो हिन जॻह ते हुजे सरज़मीन ते हुजे माने का ॻाल्हि कयां छा आहे त मिठी वारनि जेको ई माण्हू आहिनि उन्हनि अहिड़ा पना लिखिया आहिनि उहो था जहिड़े कयूं सभु कूड़ा मतिलबु अखी ॾिठा जॾहिं उन छोकिरे जो जॾहिं असां वीडियो ॾिठो फोटू ॾिठा तॾहिं कंहिं अहिड़ो बि ज़ुल्म जेका थिए कंहिं ग़रीब से उनजो हक़ु थियणु खपे हक़ थियणु खपे हक़ु थियणु खपे छा तंहिंजो मोह ॿधो पियो आहे ॿाहूं ॿधियूं पियूं आहिनि छाती ते धक पासनि ते धक निशान पका पिया आहिनि ऐं हुन माण्हू जो ख़ुदकशी छो ॼाणा मां त मतिलबु ज़ुल्म छा आहे सही उन लाइ करे मतिलबु उहा एॾी कोशिशि कई त मतिलबु माना कंहिं नमूने तूं ग़रीब ई जॾहिं हिते आयो पेर पुराणो जुती तुंहिंजे पेर में कोन्हे उन हिसाब सां असीं हेल्प करियूं था पर तुंहिंजा चङा मुड़ुस जेको आहे न हेठि जेको तोखे तुंहिंजी ॻाल्हि हलणु ॾींहुं कोन था सही वो आवाज़ छोकिरे दीवान वारो उहो वाक़ियो कीअं थियो त उहो थोरो सुणाओ भला उहो वाक़ियो इहो थियो त अॻु में हारीअ तो उहे बि ख़ुदकशी करी उहे ख़ुदकशी वो हकी है या वो भी माने हकी है वो हकी है हकी है अच्छा सही सही हकी है उहे मुंहिंजी ख़ुदकशी आहे त छोकिरो राति कराची में गयो जी कराची में गयो 1.5 महीनो कमु करियां त जी 1.5 महीने खां पछो वापसि आयो जॾहिं सलामपुर में तॾहिं बीजे नाले माना आपत में गॾिया जी मामू आहे ख़ुदि सरिया मां बि मीडिया ते सुणा त भले ॿुधे अज़ीज़ बिरादर जी मामू आहे सॻो हारी वीचारियां त पछे वञा दाबा न त कंहिं तूं हले नूर कमाइजे न त नूर न तिड़ीदा जे रनी समेत न हूं माना पूराए छॾी अच्छा पछे छोकिरो जो पाणी वारो तो नूरो नूरो केर है नूरो लंजो भरवाई वरवाई रनी समेत न पूराए छॾी पछे उहो की थियो त माना छोकिरो जीअं ॿार आयो पई थी घर में 3 बच्चा आहिनि हिकु नियाणी 2 छोकिरा आहिनि ए मैं सां गॾु फिरे पिया जी उहा वटि घरे ई कोन आहे ॿार गियोसीं वण में जा टिड़ियो बसि का शइ कोन ॾे आयो जीअं आयो थी राति रो 9 बजे हाणे ख़ुदकशी करियां अच्छा माने इहे ॻाल्हि में माने पूरो पाड़े न पुछियो त माने वाक़ई माने उहा खां आयो पई जी माने आयो पई कंहिं माण्हू वटि मिलियो जेको सिधो माने जा वण में ॾियो अच्छा ॿियो घर में जे माने का टेंशन कोन थो 3 औलाद पीउ आऊं घरे वेठो आहियां भाउ घरे वेठा आहिनि सभु ॻाल्हि पछी वरी टेंशन कहिड़ो पर उहा न की डप में जीअं आयो थी अच्छा दीवान वारो वाक्य कितो पुराणो है 7 साल थिया 7 साल थे 7-8 साल थी गया 7-8 साल थे जी हा ऐं ये गिरदारी वारो वाक्य ये इहे न आहे माने 10 महीना थियो ऐं 9 महीनो माने हले मतलब 11 महीना थिया आहिनि 11 महीना थिया इहे विच में हलां पियो मिसकिन माने कोई सुणण न अॻ में दीवानो वाक़ियो जेको थियोसीं उहो मतिलबु कयोसीं ग़रीब तो मैं को थिए गयो माना माठ कयोसीं जी भाई जॾहिं मैं ख़ुदि से जॾहिं उहा ई साॻिए माण्हू माना मारणु चाहियां थी तॾहिं इहे दुनिया में कूकां थो त बाबा मैं से ज़ुल्म मां जो पुटु पग मारियां थी अॼु मिना मारियां थी मां जी लजा लूट करियां थी मां जा बच्चा माना जेको समर थो सॼो खणे वियो माल हर शइ मतिलबु टोटल खणी घरे रखे छॾियां त मिना उहो अॼु मां जा बच्चा पगे भरणा पिया हलनि निरणा पिया हू माण्हू वारा मतिलबु राजा में डबो अटैरो पिना अथनि बच्चा न खाराऊं अॼु माण्हू को माना हर जॻह ते जाऊं माण्हू आहे न माना एतिरी बच करे एॾा माना उहो दादागीर जेको मतिलबु ॾाढा आहिनि
जेकॾहिं फ़ोन करे न यार किरायो मकान आहे उहे हिसाब सां उहो किरायो ॾियण लाइ माण्हू तयारु अच्छा केॾी महिल पिया था केॾी महिल बुखिया केॾी महिल माने कीअं ईअं हलूं पिया रोडां ते साईं। सही